ओम श्री सतनाम साक्षी। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। वंदू श्री गुरुदेव को जो है सिर का ताज, जाकी कृपा दृष्टि से होवन पूर्ण काज। 19 सदी में जॾहिं भारत देश जे मथां अंग्रेजनि जी हुकूमत हुई तॾहिं संसार 2 हिस्सनि में बटिजी रहियो हो। हिकु हिसो जेको सत्य ऐं अहिंसा ते हली करे पंहिंजो जीवन स्वर्ग बणाइण लॻो हो, त ॿियो हिसो जेको ओझाउनि जे ऐं अंधविश्वास में फासी करे जादू टोणनि ते विश्वास करे पंहिंजो जीवन नरक बणाइण लॻो हो। अहिड़े ॾुखे टाइम ते जॾहिं संसार में हाहाकार मची रहियो हो त प्रेमियुनि ऐं भक्तनि जी पुकार ॿुधी करे प्रभु परमात्मा साईं टेऊंराम जे रूप में भक्तनि जो कल्याण करण लाइ सिंधु नदीअ जे किनारे खंडू गांव में जनम वरितो। अचो त तव्हांखे अहिड़े महापुरुष जे जीवन जी अद्भुत लीलाउनि जो दर्शन करायूं। मुझा गुलाम आयो जेको मां चवां वो तव्हांखे करणो आहे। हीउ ॾिसो साधारण कबूतर जो पंख न, रुकाब जो पंख आहे, रुकाब जो पंख। इन पंख सां सॼे संसार में तूफान अची सघे थो, तूफान। तव्हां मुंहिंजा गुलाम आहियो, जेको चवां वो तव्हांखे करणो आहे। हली अचो, मुंहिंजे पुठियां हली अचो। अरे बोला बाबा ही तस्वीर है वाटी दोस्त नहीं। चामुंडा बाबा इन्हें छाप दिया उठा दो जब बातों के यही खड़े थे तो जने घणे भूता ने प्रेत आत्माओं का सबक सिखायो है। बाबा इन्हें छो छा दे बाबा बीच कयो इन्हें छाती के धक्का मारी वई न ए मटे नी में ठीक थी खा ठीक थी वेंदो ए तव्हां जो प्रेत छा जाने मुझे बार के सदी न भाई मुखी प्रेत आत्मा सदा रही है। मुखी प्रेत आत्मा हां मुखी प्रेत आत्मा न न न बाबा ये मुझे इतने ही बचरो आ बाबा ये मुझे बुझाते सहारो है बाबा। हां बाबा एकरो ही मुझे बचरो मुझे अखिन जो तारो है बाबा। बाबा कुछ भी कहो इन्हें के ठीक कहो बाबा माता के पेड़ी दिखाओ बाबा। बाबा बाबा ये जो ना ठीक ना थी बाबा ये तो चलो ये चला बाबा ये ना ठीक है अब कुछ से आप बनो बाहर में मदीना जो बंदोबस्त करो। हमारे जो अंदर समाज प्रेत आत्मा बाहर से मदीना जी घोड़े करे रही है। बनो जल्दी करो समाज तो तुम्हारे लिखा है सावित्री संत चेलाराम चवणा तो मां खाना मदीना पिए सा
असांजी बुद्धि भ्रष्ट थींदी आहे। छा बाक़ी रहियो मूर्ख? संतनि जी शरण में वेंदे त हू तुंहिंजो दिमाग़ खे खोखलो ऐं बुद्धीअ खे भ्रष्ट करे छॾींदा। असांजी मञ संतनि जूं चयल ॻाल्हियूं भुलिजी वञ, पर हमें तुंहिंजी भलाई आहे। पर बाबा असांजा ही संत कूड़ कोन ॻाल्हाईंदा आहिनि। लॻे थो त तोखे पंहिंजे ॿार सां प्यार कोन्हे। न बाबा न, ईअं न चओ, ईअं न चओ। मूंखे डप थो लॻे त उनखे छा थी वियो आहे। पंहिंजे बचड़े लाइ मांस वग़ैरह घुरींदा खारा छॾियो असांखे छा थो वञे। असांजा कर्म ख़राब था थियनि, असांजी बुद्धि भ्रष्ट थी थिए। संतनि जो चवणु आहे त मांस वग़ैरह खाइण सां बुद्धि भ्रष्ट थींदी आहे। बंदि कर खन पंहिंजे ॿार खे हलियो वञे तव्हां। बाबा ईअं न करियो, मूंखे लॻे थो संतनि में को जादू टोड़ो फीनो करे छॾियो आहे। बाबा बाबा ॾिसो ॾिसो पंहिंजे बचड़े खे ॾिसो, ईअं तो पीलो थी न वञे। ॾिसो हिनखे प्रेत आत्मा सताए रही है। अरे हिनखे प्रेत आत्मा न, हिन डोंकी बाबा जी जेकी आहे न सा नेत सताए रही आहे। खामोश खामोश हलियो वञी तव्हां। न बचंदई भाई, तुंहिंजो ही ॿार न बचंदई। प्रेत आत्मा तुंहिंजे ॿार खे तड़पाए तड़पाए करे मारी ऐं तूं कुझु न करे सघंदी। ऐं ही तुंहिंजो मूर्ख ऐं नादान बाप रत जा गोला ॻाढ़ींदो। पर अफ़सोस अफ़सोस माई, तुंहिंजे हिन ॿार खे बचाइण वारो को कोन हूंदो। बंदि कयो पंहिंजी इहा गंदी ज़बान। तव्हां जहिड़ा इंसान जेके आहिनि भोली भाली संता इहो छा भलो कंदा। मांस ऐं मदिरा घुरण वारा इंसान इंसान न हैवान थींदा आहिनि। जेकॾहिं तव्हां सचा इंसान हुजो आहे त मुंहिंजे हिन ॿार खे बदुआ न ॾियो। हा तव्हां इंसान न आहियो, तव्हां हैवान आहियो। हैवान बाबा जी उम्र वधी कोन थींदी आहे, तोखे पंहिंजे बाबा जी सजा मिलंदी ऐं ज़रूरु मिलंदी। हींअर बि टाइम नथव, तव्हां भोली भाली संत खे सदाइण बंदि कयो। भॻवान खां पंहिंजे शइ जी माफ़ी वठो ऐं संतनि जी शरण में अचो। उहे तव्हांखे ज़रूरु सही राह ॾेखारींदा। चवां थो हलियो वञो तव्हां। ही तव्हांजा संत ऐं भॻवान जा भॻत सभु असांजी जादुई तंत्र जा गुलाम आहिनि। ये दुनिया छोटी भक्ति ऐं सत्संग सां न असांजे चमत्कार सां हलंदी आहे। चमत्कार ॾेखारींदा, ज़रूरु ॾेखारींदा। वक़्तु वॾो बलवान आहे, वक़्त जो इंतज़ार कर, वक़्त जो इंतज़ार कर। परमेश्वर मां तव्हांजी दासी तव्हांजे पवित्र चरणनि में इहा विनती थी कयां त हिननि महापुरुषनि जहिड़ी संतान जोगी महात्मा जे रूप में
असांजे घर में अवतार वठी अचे जेको अधर्मिन खे सही राह ॾेखारे ऐं दीन दुखियनि जी शेवा करे। हे ईश्वर, तुझी भगत तोखां जेकी मुराद घुरी आहे उहा ज़रूर पूरी कजां। तुझे चरणनि में असां संतनि जी इहा वेनती आहे। माता, तुझी मनोकामना ज़रूर पूरी थींदी। हाणे मिली करे मूंसां गॾु सभु राम नाम जी धुनी लॻायो। सतनाम साखी कृष्णा, सच जॾहिं को पंहिंजे घर में पेर घुमाया आहिनि तॾहिं को ॾींहुं असांजो घर ऐं असांजो जीवन सफल थी वियो। संत जॾहिं खां विया आहिनि हिकु अजीब सी महक मुंहिंजे रग रग में महकी रही आहे ऐं मन ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहे। मां ख़ुशी असांजे सॼे वातावरण में थी महसूस कयां। मुंहिंजी रग रग में इहा महक पई महके साईं। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां? जो तो अॼु थियण चाहिए परमपिता परमेश्वर खे वेनती कई थी त हिन संत खे महापुरुष जहिड़े औलाद असांजे घर में अवतार वठी अचे जेको अधर्मिन खे सही राह ॾेखारे ऐं दीन दुखियनि जी शेवा करे। संत मुंहिंजी इहा ॻाल्हि सम्झी विया साईं ऐं मूंखे इहा मुंहिंजी मनोकामना पूरी थियण जी आशा ॾेई विया साईं। वाह वाह कृष्णा, संतनि जी वाणी त साक्षात ईश्वर जी वाणी थींदी आहे। वो भला तूं हाणे छा थी करणु चाहीं? तपस्या? मां तुंहिंजो मतिलबु कोन सम्झो। साईं, हर को नेक कमु तपस्या साईं जो पूरो थींदो आहे न। हा हा, इन लाइ मां 40 ॾींहं व्रत रखण जो संकल्प कयो आहे। तव्हां मूंखे आज्ञा ॾियो त मां पंहिंजे हिन धर्म जो पालन करे सघां। कृष्णा, नेक कमु लाइ भला आज्ञा वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ऐं तुंहिंजी हिन फैसले सां मां ॾाढो ख़ुशि आहियां। ईश्वर तुंहिंजी मनोकामना ज़रूरु पूरी कंदो। हे माता, हे कल्याणी, असीं तव्हांजी तपस्या सां ॾाढो ख़ुशि थी रहिया आहियूं। असां जल्द ई तव्हांजे गर्भ मां अवतार वठंदासीं ऐं समाज में फैलियल कुरीतियुनि खे समाप्त कंदासीं। अधर्म ऐं अंधविश्वास में भटकियल इंसाननि खे सही राह ॾेखारींदासीं। माता, प्रभु, मुंहिंजो जनम सपनो थियो प्रभु। मां ॾाढी ख़ुशि आहियां, मां ॾाढी ख़ुशि आहियां।
वाईश्वर तो साजा भागे तो साजा भागे शुक्र करे सजन तू सदाई शुक्र करे सजन तू सदाई बिना शुक्र मुँह निज दीनवाई रहम करे रहमता घनी रहम करे रहमता घनी जानी पहजे पेरन जी सुन लाए पड़ी जानी पहजे पेरन जी सुन लाए पड़ी गंगा भी गुनाहन के धोयो चले गंगा भी गुनाहन के धोयो चले गंगा भी गुनाहन के धोयो चले हाँ धोयो चले साभी तुझे चरणन मामा हे बनी साभी तुझे चरणन मामा हे बनी रहम करे रहम दाधनी रहम करे रहम दाधनी पानी बहते तेरे सलाए पड़ी नहीं बहते तेरे सलाए पड़ी नहीं बहते तेरे सलाए पड़ी प्यारी साथ संगत चवंदा आहिनि त भॻवान जो भॼन करण ई इंसान जो परम धर्म आहे पर साईं जिन चवंदा आहिनि त मूंखे हिन संसार की नदीअ खे पार करे हुन परमात्मा खां मिलणु वञिणो आहे पर ही विषय रूपी लहरूं माना काम क्रोध लोभ मोह अहंकार मूंखे हिन संसार रूपी नदीअ खे पार करण में हुन परमात्मा खां मिलण में विघ्न विझी रहियूं आहिनि साईं जिन अॻियां चवंदा आहिनि इंसान खे छा थो ॾेई सघे कुझु बि न इंसान खे ढंग सां दुआऊं नथो ॾेई सघे ऐं अॼु असीं हुन परमेश्वर खे हुन मालिक खे विसारे वेठा आहियूं ऐं अधर्म जे बहकावे में अची पंहिंजे पाण खां ई हल करे रहिया आहियूं अरे छा थियो माता छा थियो माता छा थियो पाण खे ॾिसो न माता न हिनजे मथां केर प्रेत आत्मा जो कारण आहे बल्कि हुन तांत्रिक धर्म जे मथां अज्ञान रूपी मुखी प्रेत आत्मा जो सायो अथव ॾेखारे माता तव्हांजो ॿार मूंखे ॾेखारे अरे माता हिन ॿार खे त कुझु बि कोन थियो आहे माता थधि वधीक आहे जेका छाती में वेही रही अथसि त ईअं कयो हींअर ई तुलसीदास वेद वटि वञो हिनजी रब्त ॾेखारियो तव्हांजो वहम हींअर जो हींअर ई ठीकु करे हा हिकु ॾींहं जी दवा पचाई ॾियो हिकु ॾींहं में तव्हांजो ॿार बिल्कुलु ठीकु थी वेंदो बिल्कुलु ठीकु साधु महाराज साईं अचो ये बेकार क्रोध छो था कयो साईं चवंदा आहिनि क्रोध करण सां इंसान जी बुद्धि ख़राब थी वेंदी आहे ऐं साईं त इंसान ई आहियो असीं पंहिंजे तंत्र सां हिन संसार खे हिलाए सघूं था चाहे को मचाए सघूं था असांजे तंत्र सां भॻवान इंसान त छा पाण भॻवान ताईं खौफ़ खाईंदो आहे अरे साईं तव्हां इहो कहिड़ी ॻाल्हि करे रहिया आहियो भगवान त पाण हिन सृष्टिअ जो रचयिता आहे पाप पुण्य घर आख़िर जीवन मृत्यु सभु हुनजे इशारे में थींदी आहे अरे मां हुन परवरदिगार जे अॻियां हुन जादूगर जे अॻियां भला कंहिंजी हलंदी जेको पाण उहो जादूगर आहे एतिरो अपमान आहे तव्हांखे पंहिंजे में ख़बर अचे महाराज काश इहो विश्वास तव्हांजो अजायो साबित थींदो न ऐं असीं ॿुधो आहे त केदाराम जे घर हिकु अवतारी बालक जे जनम थियण जी उहा फैलिजी रही आहे इहा भॻवान अथव महाराज इहा सच्चाई अथव भॻवान पाण माता कृष्णा जे सपने में अची इहा तंज़ील कई आहे तंज़ील सपने जी तंज़ील ते एतिरो विश्वास अरे सपने में तो माण्हू मरी बि वेंदो आहे सुबुह जो वापसि जीरो थी उथी वेंदो आहे त हिन जो माना
सपने में मानो मरी भगवान का मुलाकात करे वापस केड़ा तो थी वने मेरा राम भारत के मन गलत कहानी बुझाए कोठा में पूरी अफवाह न फैलाए क्योंकि ही कलयुग आए हिन कलयुग में भगवान को अवतार थे नामुमकिन जो वरुण देवता जी अवतार की संधि न पूरी हुई भगत खबर दे के चमत्कार कया से सब कूड़ा आया अगर वो सब कूड़ा है तो वो कृष्णा जी सपनों भी पूरो है हाँ तव्हांजे घर वारनि जो चइण ॻाल्हियूं सभु पूरियूं आहिनि बकवास है तो पूरी अफवाह हिन को वजूद कोन्हे जंहिंमें का सच्चाई कोन्हे हा हा साईं तव्हां पंहिंजी सोच ते हलो ऐं असां पंहिंजी सोच ते अवतार थिए थो या न इहो हुन मालिक ते छॾे ठीक आहे जलाराम तुंहिंजो ही कथन ख़ासि करे सघंदो क्योंकि तव्हांजे हुन भॻवान पंहिंजूं सॼियूं शक्तियूं मधुर ऐं तांत्रिकनि खे ॾिनियूं आहिनि त संसार में रुगो असांजो राज हलंदो असांजो जन्म लही अज जोगी आयो